अस्सलाम वालेकुम नाज़रीन, कल्याण न्यूज़ में भलीकार माया सादिया अब्बासी। नाज़रीन, कश्मीर ज़िले में एक भेरो ॿीहर अमन जो पखी उॾामी वियो। आम माण्हू खां पोइ अवाम जा मुहाफ़िज़ बि गैर महफ़ूज़ बणियल आहिनि। हिकु ॾींहुं अॻु दुरानी महर थाणे जे दड़े पुलिस पिकेट अणॼातल हथियारबंदनि काह करे चौकी ते मौजूदु ॿिनि पुलिस अहलकारनि अब्दुल गफ़ार विस्तड़ो ऐं सजाद जखराणी खे ॾोहारियुनि पारां ॿिन्ही अहलकारनि खे हथियारनि जे ज़ोर ते यरगमाल बणाए सरकारी हथियारनि समेत अगवा करे विया हुआ। अहिड़े अमल बाद SSP कश्मीर इरफान समो जी हिदायतुनि ते पुलिस जा वॾा अटाला बख्तरबंद गाॾियूं साण करे दुरानी महर वारे इलाइक़े में मुग़वी अहलकारनि जी बाज़ियाबी लाइ ऑपरेशन जूं तयारियूं मुकमल करे वरितियूं आहिनि। पुलिस जे पहुचण सां ई ॾोहारियुनि ऐं पुलिस विच में वक़्फ़े सां हिन वक़्तु बि फायरिंग जी ॾे वठि हलंदड़ आहे। SSP कश्मीर इरफान समो जो चवणु आहे त जल्द ॿिन्ही पुलिस अहलकारनि खे सरकारी हथियारनि समेत ॾोहारियुनि खां बाज़ियाब करायो वेंदो। ॾोहारियुनि खे हर हाल में बख़्श न कयो वेंदो। ॿिए पासे हिन वक़्त ताईं पुलिस खे ॿिन्ही मुग़वी अहलकारनि जी बाज़ियाबी हासिल नाहे थी सघी।